अस्सलाम वालेकुम। अॼु असां जेको पंहिंजो सिलसिलो हलियो पे सिंधी अदब जूं शख़्सियतूं। पोएं लेक्चर में फस्ट लेक्चर में मां जेके नसर वारो हिसो हुयो उन में जेके सिंधी अदबी शख़्सियतूं हुयूं उन्हनि ते मां हिकिड़ो कलेक्टिवली हिकिड़े ई लेक्चर में इलाही सारियूं पर्सनैलिटीज़ खे डिस्कस कयो हुयोसीं। अॼु असां शाइरनि खे डिस्कस कंदासीं जेके बि शाइर आहिनि। ऐं हीअ किताबु 9 ऐं 10 दर्जे जो किताबु आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो। ऐं हिन में इलाही अहम तक़रीबन सभई हिन शाइर जेके बि अहम आहिनि उहे हिन में ॾिनल आहिनि। उन्हनि जे बारे में जेका किताब में लिखियलु आहे इंफॉर्मेशन उहा बि मां हिते समाई आहे ऐं कुझु हिन सां गॾोगॾु कुझु एक्स्ट्रा पंहिंजे तरफ़ां सर्च करे उहा बि हिन में लिखी आहे। ऐं गॾोगॾु हिन में हिकिड़ी ॿी शइ मां लेक्चर में इहा कई आहे त कुझु जेके इल्म उरूज़ याने शाइरी जा जेके रूल्स ऐं रेगुलेशन्स में कुझु टर्म इस्तेमालु थींदा आहिनि लफ़्ज़ उहे बि मां हिन में किथे किथे थोरो थोरो हिकु हिकु ॼाणाईंदो आयो आहियां। सो ॾाढो इम्पॉर्टेंट अॼु जो हीउ वीडियो आहे। तव्हांखे गुज़ारिश आहे त इहे जेको आहे कंप्लीट आख़िर ताईं ॾिसिजो। ऐं हिन खां अवल जो मां शुरू कयां, तव्हां अगरि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब कयो। त असां शुरू था कयूं। हीअ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पहिरियां साईं जन जो हिते ज़िक्र थियलु आहे। हाणे साईं जन जी जेका विलादत थी आहे उहा 1690। हाणे इन में गॾोगॾु 1690 त आहे एडी आहे, पर हीअ जेका हिजरी आहे इहा बि ज़हन में रखिजो त 1102 में हिजरी में साईं जन पैदा थिया ऐं वफ़ात आहे 752 ईस्वी में। ऐं हीअ ज़िले मटियारी में साईं जन पैदा थिया। अच्छा, हीअ ॻोठ ही ॾिसो भैंपुर, हैदराबाद जे भैंपुर ॻोठ में पैदा थिया। इहो ॾाढो अहम आहे। ठीकु आहे। उन खां बाद में भिट ते बि जेको आहे वाल साहब जी वफ़ात खां पोइ अची करे भिट वसाई ऐं उते ई बाक़ी सॼी उमिरि रहिया। ॿियो त शाह साईं सां जेके आहिनि 3 किताब साणसि गॾु हूंदा हुआ। हाणे उहे कहिड़ा आहिनि 3 किताब साणसि गॾु जेके हूंदा हुआ साईं सां? इहे किताब हिते ॾिनल आहिनि, क़ुरान मजीद, मसनवी रूमी, शाह करीम बुलड़ीअ जो रिसालो। इहे 3 किताब नोट करे छॾियो, इहे साईं जन सां गॾु हूंदा हुया। ठीकु। उन खां पोइ केतिरनि ई ॿोलियुनि में तर्जुमो बि थियो आहे साईं जे रिसाले जो। ऐं प्यादो सफ़र कंदा हुआ अक्सर, हीअ प्यादो। ठीकु आहे। उन खां पोइ हीअ कुझु एक्स्ट्रा इंफॉर्मेशन जेके शाह जे रिसाले बाबति आहे। शाह जे रिसाले में 36 सुर आहिनि। ठीकु आहे। ऐं बैतन वारो सुर जेको कहिड़े सुर खे बैतन वारो सुर चइबो आहे त उहो सुर हुसैनी आहे, उन में बैतन वारो सुर। ऐं पैगाम लतीफ़ हिकिड़ो किताबु शाह साहिब ते लिखियलु आहे जेको साईं GM सईद जो लिखियलु आहे। ॿियो किताबु आहे शाह जूं सूरमियूं, इहो नारायण दास भंभाणी जेको आहे उहो किताबु लिखियो आहे। हीअ कुझु ॿिया आहिनि। सुर कामोड आहे मिसाल, सुर कामोड में शाह साहिब जेको आहे नूरी जाम तमाची जो ज़िक्र कयो आहे। घातो सुर में जेको आहे मोरड़ो मीरबर जो ज़िक्र कयो आहे। सुर रप जो ॿियो नालो सुर कामोड, सुर कामोड खे सुर रप बि चवंदा आहिनि। ठीकु। ऐं सुर खंभात में सिज चंड तारा कतियूं वग़ैरह जो शाह साहिब ज़िक्र कयो आहे। सुर कल्याण में तौहीद ऐं ख़ुदा जी सना खे समायो अथई। सुर केॾारो में जेको आहे मातमी, सुर कीॾारो खे चवंदा आहिनि मातमी सुर, इहो नोट करे छॾिजो। ऐं इन खां अलावा ही ड्रिघे में ड्रिघो बैत जेको आहे शाह साहिब जो उहो सुर सारंग में आहे। ठीकु। अञा मथे ही सुर देसी में ससी पुनू जो किसो। ठीकु। सुर खाहोड़ी में सीलानी फ़क़ीरनि ऐं जोगियुनि जो ज़िक्र कयो अथई सुर खाहोड़ी में। ठीकु आहे। हीअ काफ़ी इंफॉर्मेशन आहे साईं जी। हाणे अॻिते था हलूं ॿिए ते। उन खां पोइ जेको शाइर आहे उहो आहे मियां सरफराज़ कलोड़ो, साईं जन जो जेको आहे हैदराबाद में ॼावा। ठीकु। ऐं मौजिद मदाह साईं जन जी जेका आहे क़ाइमु कयल आहे। मदाह जो जेको मौजिद आहे, जेको ठाहींदड़ आहे, उहो मियां सरफराज़ कलोड़ो। मुक़बरो बि हैदराबाद में अथसि। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा हीअ जेको आहे हिन क़ैद दौरान इहा लिखी जेका आहे न मदाह जो जेको मौजूदो मदाह हुन क़ैद जे दौरान लिखी। ठीकु। ऐं मुक़बरो जेको आहे उहो हैदराबाद में आहे, हैदराबाद में मुक़बरो ई अथसि। मदाह छा आहे? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियनि असाबी सगरनि या बुज़ुर्गनि या वलियनि जी जेके जंहिंमें साराह कई वञे उनखे मदाह चइबो आहे। मदाह अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे साराह या वाखाण। अॻिते था हलूं। सचल सरमस्त। ठीकु। साईं जन जो असुलु नालो मियां अब्दुल वहाब।
ठीकु, मियां अब्दुल वहाब हुयो। सचे ॾिनो, सचू सचे ॾिनो, इहो माइट सॾींदा हुयसि। सचल सचे ॾिनो, साईं जेको आहे तख़लुस बि इहो ई जेको आहे अपनायो आहे, सचो या सचल या सचे ॾिनो। अच्छा, ही आश्कार ॾिसो, आश्कार ही सचल सरमस्त जो आश्कार जेको तख़लुस आहे उहो फ़ारसी में जेके बि शाइरी कई अथई उन में आश्कार इस्तेमालु कयो अथई। ठीकु, ऐं हिन सां गॾु जेको हिन खे पालियो वग़ैरह आहे उहो पंहिंजे चाचे मियां अब्दुल हक़ जी सार संभाल हेठि घणो रहिया आहिनि। ॿियो सचल सरमस्त खे हफ़्ते ज़बान शाइर बि चयो वेंदो आहे। ठीकु, हे हफ़्ते ज़बान शाइर। ठीकु, ॿियो सचल सरमस्त जी ॿ सिन्फ़ूं जेके आहिनि घड़ोली ऐं झोलणो, इहे सचल सरमस्त जी इजाद आहिनि। ऐं उनखां पोइ अच्छा, ही विलादत मां न ॿुधायो, विलादत 1152 हिजरी, हिजरी बि नोट करे छॾिजो। ठीकु आहे, ही 1152 हिजरी, 1739 ऐं वफ़ात 1242 हिजरी, 1827 AD में। ठीकु, हफ़्ते ज़बान बि हिनखे। अच्छा, ही ॾिसो हिते ही लिखियलु आहे ट्रायलॉजी ऑफ सिंधी क्लासिकल पोइट्री। सिंधी क्लासिकल पोइट्री जी जेका ट्रेडू आहिनि उहे केरु आहिनि? सचल शाह पहिरें नंबर ते, सचल, सामी, इहे जेके इन्हनि खे चइबो आहे ट्रायलॉजी ऑफ सिंधी क्लासिकल पोइट्री। ऐं सामी जेको आहे उहो टालपुरनि जे दौर जो आहे। असुलु नालो अथसि भाईचीन राय बचूमल। ठीकु, ही साईं जो थी वियो। अॻिते था हलूं, अॻिते असां वटि आहे सामी। सामी अची वियो। सामी जो असुलु नालो छा? भाईचैन राय बचूमल लुंड जेको आहे। ठीकु आहे, शिकारपुर में पैदा थिया। तख़लुस सामी ऐं ॿांभण, इहे नोट करे छॾियो। तख़लुस सामी ऐं ॿांभण जेके ॿ तख़लुस हुया हिन जा जेके पोइट्री में साईं जन इस्तेमालु कया। जनम 1743, लाॾाणो 1850 में। उनखां पोइ जेके आहिनि किताब अथसि सामीअ जा सलूक। ठीकु आहे, सामीअ जी शाइरी खे सलूक बि चयो वेंदो आहे, सलूक, सामीअ जा सलूक। अच्छा, हिते मां हिकिड़ो टर्म इस्तेमालु कयो आहे जेको लिखियो आहे तजनीसे ताम। हाणे तजनीसे ताम यानी कि शहर में उहो लफ़्ज़ आहे, शहर में ॿ या ॿिनि खां वधीक मानवी फ़र्क़ु रखंदड़ हिकु जहिड़ा लफ़्ज़, माना लफ़्ज़ हिकु जहिड़ा हूंदा पर माना जे लिहाज़ सां उहे बदिलबा, माना उनजी माना ॿी हूंदी। अहिड़नि लफ़्ज़नि खे छा चइबो? हर्फ़े ताम। हाणे मिसाल हिते, वार छोड़े मूं ते वार कयईं, वार छोड़े मूं ते वार कयईं, ख़ुशि थियां जे हज़ार वार कयईं। हाणे हिते वार माना त ही जेके हेयर्स आहिनि उहे, हिते वार माना हमला जेके बि थींदा आहिनि। ठीकु आहे, हाणे मतिलबु माना ॿी थी वई ऐं लफ़्ज़ हिकु जहिड़ा आहिनि, इनखे चइबो आहे तजनीसे ताम। अॻिते हलूं था, सैयद साबित अली शाह सेवण में पैदा थिया 1740 में, वफ़ात 1810 ईस्वी में। ठीकु, असुल साईं जन जा जेके वॾा हुया सैयद साबित अली शाह जा, उहे मुल्तान शहर जा, हीअ लिखियो पिया, मुल्तान शहर जा रहाकू हुया। ठीकु आहे, ऐं पाण मौलवी मदाह खां शहर जी इस्लाह सिखियऊं, मौलवी मदाह खां। ठीकु आहे, सिंधी मरसिया गोई में संदसि ॿियो को बि मटु न आहे। हाणे जेको मरसियो आहे न, इहो साईं जी जेका आहे न ईजाद आहे, मरसियो ऐं हिजो गोई। ठीकु, हिजो गोई, मरसियो छा हूंदो आहे? कंहिंजी वफ़ात जो किसो जेको आहे ॾुख ऐं दर्द वारे अंदाज़ में बयानु करणु, इनखे मरसियो चइबो आहे। ऐं हिजो गोई यानी तनक़ीदी नज़म हूंदो आहे। इहे ॿई शयूं, ॿई सिन्फ़ूं जेके आहिनि इहे साईं जी सैयद साबित अली शाह जी ईजाद आहिनि। उनखां पोइ हाणे ॾिसो, मरसियो अरबी ज़बान जे लफ़्ज़ रसा मां वरितलु आहे, जंहिंमें वफ़ात जो वाक़ियो पुरदर्द तरीक़े सां बयानु कयो वेंदो आहे। ठीकु, अॻिते था हलूं, मीर अब्दुल हुसैन सांघी, विलादत थी आहे 1851, वफ़ात 1924। ऐं हिन जा किताब जेके आहिनि ही आहिनि लताइफ़े लतीफ़, फ़ारसी में अथसि, इहो नोट कयो, लताइफ़े लतीफ़ फ़ारसी में, दीवाने सांघी, कुलियाते सांघी, इहे किताब अथसि। ठीकु आहे, ऐं स्पेशल फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेट बि रहियो, स्पेशल फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेट बि रहियो। ठीकु, ऐं नंढे खां ई वठी शाइरी जो शौक़ु हुयो। उनखां पोइ हिन शाह लतीफ़ जी ज़िंदगी ऐं फ़िक्र ते फ़ारसी में, इहो फ़ारसी वारो ॿुधायासीं। अच्छा, हिते ॿियो टर्म मां आंदो आहे काफ़ियो। काफ़ियो माना पुठियां हलणु। हाणे उहे लफ़्ज़ जंहिंजी पिछाड़ी वारा आवाज़, ही लिखियलु आहे, जंहिंजी पिछाड़ी वारा आवाज़ हिकु जहिड़ा हुजनि। ठीकु आहे, जंहिं लफ़्ज़नि जी पिछाड़ी वारा, मिसाल सुरहाणे,
नून अची वियो, महिराणे नून अची वियो, ऐं कल्याण नून अची वियो, त इहे छा सॾिबा, काफ़िया सॾिबा। इहो काफ़ियो हम आवाज़, बल्कि आख़िर में जेके हम आवाज़ हुजनि। उनखां पोइ आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। हाणे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर टंडो बागो में पैदा थिया, बदीन ॾे आहे, ठीकु आहे। विलादत 1879 ऐं 1961 जेका आहे वफ़ात थी। ऐं साईं जन जो जेको आहे ही सिंध मुस्लिम अदबी सोसाइटी जे मैनेजिंग कमेटी जो मेंबर बि रहियो, ठीकु। तसनीफ़ ऐं तालीफ़ कमेटी जो पाण मेंबर बि हुयो, ठीकु। उनखां पोइ हिकिड़ी अख़बार आहे, हीअ अख़बार तालीम जो एडिटर बि रहिया, ठीकु, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। अॻिते हलूं था, किशन चंद बेवस। अच्छा, हिकिड़ो असां मज़मून वारे हिसे में पढ़ियोसीं, उहो पढ़ियोसीं लेखराज किशन चंद, इहे अथव किशन चंद बेवस। ईअं त उहो अचे त लेखराज किशन चंद जो तख़लुस छा आहे, त पाण बेवस जेको आहे सो टिक कयूं, त ही किशन चंद ही आहे, ठीकु। असुल नालो जेको आहे, पूरो नालो किशन चंद तीर्थ दास खत्री, ठीकु। लाड़काणे में पैदा थिया, जनम 1885, लाॾाणो 1947, यानी जॾहिं पाकिस्तान ठहियो त साईं जन वफ़ात करे हा, ठीकु आहे। वॾा संदसि असुल मुल्तान जा हा, ठीकु। उनखां पोइ ही ॿारनि जी जेका आहे दर्सी किताबनि में हिन जा घणा जेके आहिनि उहे असां नंढा हूंदा हुआसीं त पढ़ंदा बि आहियूं। हिन जा ॾाढा किशन चंद बेवस जा बैत लिखियल आहिनि। किताब अथसि शीरीं शेर, 1947 में छपियोसि, यानी जॾहिं वफ़ात कयईं तॾहिं छपियो आहे, ठीकु। नज़म छा आहे? नज़म अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे पोइण, पोइण, ठीकु। अॻिते था हलूं। पोइ आहे अब्दुल करीम गदाई। ॻोठु करीमाबाद में पैदा थिया। हीउ जेको ॻोठु आहे ठुल में आहे। 1901 में 1978 में वफ़ात कयूं, ठीकु। ऐं शाइरीअ जा जेके मजमूआ आहिनि उहे 3 छपिजी चुका आहिनि, जेके साईं जन जा छपियल आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? पखड़ा ऐं पहवार, साणीअ जा सूर, पैमाने ते पैमानो। इहे 3 किताब आहिनि अब्दुल करीम गदाईअ जा। अॻिते था हलूं। हैदर बख्श जतोई, ॻोठु बखोदेरो में। किथे? ॻोठु बखोदेरो, तालको ॾोकिरी ॾे, ठीकु आहे। 1901 में पैदा थिया, 1970 में वफ़ात थी। ऐं किताब अथसि दरिया शाह, हिकिड़ो मिंट, दरिया शाह। हीअ दरिया शाह किताब ऐं हारियुनि जे हक़ लाइ हिन ॾाढो कमु कयो आहे। हे लिखियल आहे मुख़्तियारकार बि रहियो, डिप्टी कलेक्टर बि रहियो। हारियुनि खे हक़ वठी ॾियण ऐं उन्हनि जी हालतुनि खे सुधारण लाइ वॾी जदोजहद कयईं। ऐं ही न, अच्छा, अख़बार बि हिकिड़ी जारी कई हुअनि, हिन किताब में न आहे लिखियल, ही एक्स्ट्रा आहे, ठीकु आहे। कहिड़ी अख़बार? हारी हक़दार। इहा अख़बार हैदर बख्श जतोई जी जारी कयल हुई, ठीकु। ऐं साईं जन जो जेको मुक़बरो आहे उहो ग़ुलाम शाह कल्होड़े जे कुबे जे पासे में आहे, हीअ लिखियल आहे, ठीकु। ग़ुलाम शाह कल्होड़े जे, यानी कि हैदराबाद में। अॻिते था हलूं। ग़ुलाम अहमद निज़ामाणी। हाणे ग़ुलाम अहमद निज़ामाणी लाड़काणे जा, ठीकु। विलादत 1895, वफ़ात 1950 में। उनखां पोइ किताब अथसि 2 किताब आहिनि, बयाज़ुल निज़ामी ऐं रियाज़ निज़ामी। बयाज़ निज़ामी ऐं रियाज़ निज़ामी ग़ुलाम अहमद निज़ामी जा जेके आहिनि किताब आहिनि। अच्छा, हाणे काफ़ी छा आहे? काफ़ी माना काफ़ी जे मौज़ूअ में हक़ीक़ी तोड़े मजाज़ी इश्क़ जे विसाल तोड़े फ़िराक जूं कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि। काफ़ी जी गुफ़्तगू घणो करे औरत जी ज़िबानी हूंदी आहे, यानी हिन में विसाल ऐं फ़िराक जो जेके आहिनि कैफ़ियतूं समायल हूंदियूं आहिनि इन जे मौज़ूअनि में, ठीकु। अॻिते था हलूं। मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला। साईं जन जी विलादत 1919, 1993 में वफ़ात। ऐं हाला में पैदा थिया, ठीकु। ही हाला में पैदा थिया। ऐं 16 सजादा नशीन बि पंहिंजे जेको आहे सिलसिलो जेको त साईं जन जो मिले थो हज़रत नूह रहमतुल्लाह अलैह सां मिले थो वञी करे जो साईं जन जो सिलसिलो। ऐं 16 सजादा नशीन आहिनि उतां उन्हनि जा, उनजे सिलसिले जा, ठीकु। ऐं पाण क़ौमी असेंबली जा मेंबर बि रहिया,
इहो नोट कजो। क़ौमी असेंबली जा मेंबर बि रहिया। तालिबुल मौला हॉस्टल हाला बि हिननि जे नाले सां ई आहे। ठीकु। ॿियो लतीफ़ यादगार कमेटी जो मेंबर बि रहियो। ठीकु। लतीफ़ यादगार कमेटी सिंधी अदबी बोर्ड जो मेंबर ऐं चेयरमैन बि रहियो। ऐं हिन जा जेके ही जेको फेमस हुयो काफ़ी लाइ, काफ़ी में ॾाढो नालो कमायो साईं जन। उन खां पोइ जेके हिन जा किताब आहिनि, बहारे तालिब, रुबाइयात तालिब ऐं छपर में छड़ियूं, दीवाने तालिबुल मौला ऐं सदा वसी सिंधड़ी, उन खां पोइ बेपेर अखियूं, बेपीर अखियूं। ठीकु आहे। बेपीर अखियूं इहे किताब आहिनि तालिबुल मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जा। उन खां पोइ अचे थो शेख अयाज़, असुल नालो मुबारक अली, शिकारपुर जो, ऐं वकील बि हुयो साईं। विलादत 1923। ही अहम आहे। शेख अयाज़ ॾाढो मशहूरु आहे त 1930 यादि हुजे ऐं 1997, 1923, 1997। अच्छा, ही किताब अथसि, शिकारपुर में पैदा थियो। ठीकु आहे। किताब कहिड़ा अथसि? कपर थो कुन करे, कपर थो कुन करे, विॼूं वसण आयूं, केजी ॿेजल ॿोलियो, भंवर भरी आकाश, कहाणियुनि जा किताब पुनल खां पोइ, सफ़ेद वहशी। हे शाइरी जा किताब, ही कहाणियुनि जा किताब। ठीकु। अॻिते था हलूं। अच्छा, ही शेख अयाज़ जेका आहे चेयर, इहो बि कई दफ़ा कुझु टेस्टुनि में आयो आहे त शेख अयाज़ चेयर कहिड़ी यूनिवर्सिटी में आहे, त इहा शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर मीरस में आहे। ऐं शेख अयाज़ ऑडिटोरियम हॉल जेको आहे उहो सिंध यूनिवर्सिटी में आहे। ठीकु। उन खां पोइ नियाज़ हुमायूनी। नियाज़ हुमायूनी जो असुल नालो मुश्ताक अहमद, ॻोठु हुमायूं शरीफ़, शिकारपुर ॾे, ऐं दफ़नायल आहे बाबन शाह जे मक़ाम हैदराबाद में। ठीकु। विलादत 1930, वफ़ात 2003। उन खां पोइ हिन जा किताब आहिनि कुझु ही। ठीकु आहे। फ़रंग जाफ़री, तारीख़ मज़हर शाहजहानी, धरतीअ जा गीत, इहे किताब अथसि। गीत लफ़्ज़ जी माना आहे ॻाइणु। ठीकु आहे। गीत लफ़्ज़ जी माना आहे ॻाइणु। अॻिते था हलूं। शमशीरुल हैदरी, ॻोठु कढणु, ॻोठु कढणु, ज़िला बदीन में ॼायो, 1932 में, 2012 में वफ़ात। ठीकु आहे। ख़्वाजा हुयो ज़ात जो। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे हिन जेको मिर्ज़ा कलीच बेग जो नाविल आहे ज़ीनत, उनखे ड्रामाई रूप बि ॾिनो। ऐं शाइरीअ जो मजमू आहे साईं जन जो लाट। ठीकु। लाट हिन जो किताबु आहे। अच्छा, शाइरीअ जो मजमू लाट। हम काफ़ियो छा हूंदो आहे, इहो पहिरियां बि असां पढ़ी आयासीं, त यानी कि हम आवाज़ जेके आख़िर में जीअं माण्हू सुञाणो। हाणे रदीफ़ वरी छा आहे? रदीफ़ काफ़ीअ पुठियां दोहिराईंदड़ जेके आहिनि लफ़्ज़, काफ़ीअ पुठियां दोहिराईंदड़ लफ़्ज़ जेके हूंदा त उन्हनि खे वरी रदीफ़ चइबो। उन खां पोइ अच्छा, ही मां हिकिड़ो शेर लिखियो आहे, धोखा दगाऊं अंगल माण्हू दुनिया जो, छा क़ीमत ऐं क़दुरु आहे सुञाणो दुनिया जो। हाणे ॾिसो, हिन में जेको काफ़ियो छा आहे? माण्हू, माण्हू सियाणो, उन खां पोइ जेको लफ़्ज़ आयो आहे दुनिया जो, दुनिया जो, त इहो थी वेंदो असांजो काफ़ियो। ठीकु। उन खां पोइ आहे तनवीर अब्बासी। तनवीर अब्बासी जो असुल नालो आहे नूर नबी। ठीकु आहे। सोभे देरे में पैदा थियो। किताब अथसि शाह लतीफ़ जी शाइरी, रगूं थियूं रुबाब, इहा बि शाइरी जो किताबु अथसि। शेर, इहा बि शाइरी जो किताबु अथसि। ऐं हीअ धरती, इहा बि शाइरी जो किताबु अथसि। 1934 में पैदा थियो, 1999 में वफ़ात थी। ठीकु। ऐं ज़िले ख़ैरपुर सूबो देरो में। अच्छा, किनायो छा आहे? हाणे ॾिसो, किनायो यानी इशारे या रम्ज़ में कयल ॻाल्हि, जंहिं मां हक़ीक़ी, कॾहिं कॾहिं हक़ीक़ी माना बि वरिती वेंदी आहे, ऐं कॾहिं मजाज़ी, घणे क़दुरु मजाज़ी माना वरिती वञे जंहिं मां। हाणे मिसाल लफ़्ज़ आहे जमाल जी चुल्हि पई थी ॿरे। हाणे इन जो इहो मतिलबु न आहे त जमाल जी जेका चुल्हि सदाईं पई थी ॿरे, इन जो मतिलबु आहे त जमाल महिमान नवाज़ आहे। त इहो जेको जुमिलो आहे इहो सम्झो ईअं त हिते किनायो, चुल्हि जेका आहे किनाए तौर ते इस्तेमालु थियल आहे। अॻिते था हलूं। इमदाद हुसैनी। इमदाद हुसैनी ट्रखड़ यानी कि टंडो मोहम्मद ख़ान में, ट्रखड़ में पैदा थिया। अच्छा, ट्रखड़ में ॿियो बि असांजो हिकिड़ो पोएं लेक्चर में हुयो, अथव यादि तव्हांखे?
त ट्रखड़ में केरु पैदा थियो। आया काज़ी घणे करे वरी बि कंफर्म कजो, मूंखे त आया काज़ी थो लॻे। अच्छा, नालो फुल जेको नालो आहे सैयद इमदाद अली शाह, इमदाद हुसैनी जो। ठीकु, सैयद इमदाद अली शाह ट्रखड़ ज़िले हैदराबाद, जेको हाणोको वरी ज़िलो इहो टंडो मोहम्मद खान आहे हाणे। अच्छा, हिन जा जेके कुझु किताब आहिनि उन में रोल इमदाद आहे, रोल इहो किताबु अथसि, शहर किताबु अथसि, हवा जे साम्हूं किताबु अथसि, ऐं करणी जहिड़ो पल हीअ बि किताबु अथसि, हूअ इहो बि किताबु आहे साईं जो। ठीकु, ऐं धूप धूप किरण इहो उर्दू में अथसि, धूप किरण। ठीकु आहे, इहो उर्दू में आहे। उन खां पोइ मिर्ज़ा कलीच बेग जो नाविल ऐं दो चने सर उर्दू में तर्जुमो बि कयो आहे हिन इमदाद हुसैनी। अच्छा, हीअ आम ॻाल्हि लिखियलु आहे, फैज़ अहमद फैज़ जो कलाम तुंहिंजे सागर नेणनि में। हाणे इन जो बि तर्जुमो कयो अथसि। ठीकु आहे। मिजाज़ मुरसल छा आहे? मिजाज़ मुरसल का नई वाट वठणु, मिजाज़ मुरसल जी माना आहे का नई वाट वठणु या गैर हक़ीक़ी माना वठणु। मिसाल कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं न त यार मां 2 गिलास पीतमि, हालांकि हाणे गिलास का पीअण जी शइ त न आहे न, हाणे गिलास मां मतिलबु माना पाणी पीतुमि, त अहिड़ा जुमिला सॾिबा मिजाज़ मुरसल। ठीकु आहे, अॻिते था हलूं। हीअ आहे मरियम मजीद। हाणे मरियम मजीद ॻोठ कैसर ख़ान जतोई में पैदा थी, जेको झोक शरीफ़ जे वेझो आहे, ऐं 1943 में पैदा थी, हींअर ताईं हाल हयात आहे। ठीकु, ऐं जेको आहे ही झोक शरीफ़ मीरपुर भठोरे ज़िले में जेको हाणोके यानी कि जावल में आहे। किताब अथसि हिन जा सरोम रखम दखम, हीअ जेको आहे सरोम रखम दखम। ठीकु आहे। ॿियो नेरानाई नेण, नेरानाई नेण बि इन जा आहिनि। अच्छा, हीअ जेको सरोम रखम दखम आहे किताब, इन जे लाइ हिन खे इंटरनेशनल कलीच एवॉर्ड बि मिलियो, अहम आहे, हीअ नोट करे छॾियो। उन खां पोइ अॻिते था हलूं, सावण फ़क़ीर, ऐं हीअ असांजो अॼु जो आख़िरी जेको आहे शाइर आहे। ज़ात हुयसि ख़ासखेली। ठीकु आहे। नदो ॻोठ, नदो शहर, नंदो, ठीकु आहे, नंदो शहर जी शहर में पैदा थिया। ही नंदो शहर जेको आहे उहो बदीन में आहे। ठीकु आहे। ऐं ही नड़ बैत जो सां हिन जो जेको आहे उहो चाह हुयो। त ही हुयो असांजो अॼु जो लेक्चर। ऐं असां जेको ॿियो वीडियो मां ठाहींदुसि उन में वरी असां 12हें दर्जे में जेके सिंधी जे किताब में MCQs आहिनि, इनशाला उन जो वीडियो बि तव्हांखे जल्द मिली वेंदो। अच्छा, कमेंट में ॿुधाइजो त कीअं ही मुंहिंजो जेको आहे वे या हीअ मुंहिंजो जेको तरीक़ो आहे तव्हांखे कीअं लॻो। थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।